अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार तव्हांखे नई नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं, नई अपडेट ॾींदा हलूं। अॼु रिव्यू ऐं रिएक्शन कंदासीं असां तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में। छा नेक्स्ट हफ़्ते में जेको किस्तूं ईंदियूं दोस्तों, इन में कुझु नओं थियण वारो आहे? छा अचण वारी किस्तनि में कुझु अदाकार फिनिश थियण वारा आहिनि? छा नेक्स्ट हफ़्ते में जेके किस्त तकरार जी ईंदी उन में लीमे सां कहिड़ो हशर कयो वेंदो? छा लीमे खे मायूं मिलंदियूं या शेर अली दोस्तों हाणे कंहिंजो साथ ॾींदो? शेर अली इन पुलिस खां जान छॾाए सघंदो या न, या वरी इन बख़्शल जे दुश्मनी शेर अली बि काहे पवंदो? दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा तव्हांखे अॼु हिकु हिकु पॉइंट नोट कराईंदासीं ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारी किस्तनि में पहिरीं ॻाल्हि त नवाब खान जेको आहे उहो हाणे छितो थी पवंदो। कंहिं न कंहिं तरीक़े सां हू चवंदो त मां इन कोर्ट वारे मसइले मां जान छॾायां। हाणे नैना जो को न को बंदोबस्तु करण जी कोशिशि कंदो नवाब खान। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त कुझु अदाकार नवां अची चुका आहिनि, नज़ीर ॾिठो, सोडल ऐं जेको आहे इहो सारंग। इहे मां अॻे तव्हांखे अपडेट ॾिनी हुई त नवां अदाकार ईंदा, इहे ॿ टे अची विया आहिनि, तव्हां ॾिठो आहे। ऐं दिलचस्प बणाइण जे लाइ ड्रामे खे इहे ॾिसजो नवाब खान खां पादर खाईंदा, इहे जेको आहे साथ ॾींदा मूसा वारनि जो, बख़्शल वारनि जो, लेकिन इहे बि नवाब खान जी दुश्मनी में ऐं उन्हनि जे दोखे में अची वेंदा ऐं सटका खाईंदा। ऐं इहो आहे जेको शेर अली फ़िलहालु दुश्मनी में टपो कान खाईंदो, अॻिते हली शेर अली बि इन दुश्मनी में काहे पवंदो ऐं फासी वेंदो। ऐं शेर अली बि पोइ नवाब खान ऐं सिजावर खान के टांडा ॾियण जे लाइ को न को क़दम खणंदो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इहे लीमे सां इहे मायूं वेंदियूं कोन, लीमो वॾो ज़ोर ॾींदो ऐं वॾी कोशिशि कंदो। ख़ुदा हाफ़िज़।